सिंधु दरिया ते सवें डंडनि ऐं ढोरनि ते बासर माण्हुनि जा कब्ज़ा आहिनि, जंहिंजे करे मज़मूम मच्छीअ ते गुज़र कंदड़ मिसकीन मुहाणा रोज़ी रोटीअ लाइ परेशान नज़र अचनि था। सिंधु दरिया ते डंडनि ऐं ढोरनि ते कब्ज़े जी मिसाल असांजे साम्हूं आहे। डंडनि ते कब्ज़नि जो बि वॾो मसइलो बासर माण्हू पके ते रहंदड़ माण्हुनि जे नाले ते लाइसेंस ठाराए डंडुनि ते कब्ज़ो करे उन्हनि मिसकीननि मुहाणनि खां थिए मच्छियूं माराइनि था, जंहिंजे करे मजमूई तौर ते हज़ारे ख़ानदान माण्हू बेरोज़गार आहिनि। डंडनि ते सियासी बोतारनि ज़मींदारनि जा कब्ज़ा आहिनि जेके ख़ाली कराया वञनि। मुहाणनि अपील कंदे चयो त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह दरिया जे डंडनि ते पके जे माण्हू जा लाइसेंस कैंसिल करे असुल हक़दारनि मुहाणनि खे ॾिनो वञे। सिंधु दरिया ते डंडुनि ढोरनि ते जेके कब्ज़ा आहिनि फौरी नाइनू सां गॾु असीं अॼु बीठा आहियूं सिंधु दरिया जे कप ते। अचो त हिते जे मुहाणनि सां हींअर जेकी बि भाषा चढ़ंदा असां ग़रीबनि खे छा था ॾियनि। रुॻी किलो बि महांगो थी वियो आहे, खंडु महांगी थी वई आहे, अटो महांगो थी वियो आहे, सभु कुझु महांगो थी वियो आहे। असांजा नंढड़ा बच्चा किथां पालजनि। हींअर कुझु जेको असां ते जेकी बि मदद जीअं बेनज़ीर कयो वेठी हींअर असां सां उहा ई कनि। असां सां हा जेकी बि भाषा चढ़नि था रुॻी असां ग़रीबनि लाइ ज़ुल्म आहे। हा असां लाइ छा कहिड़ो फ़ाइदो आहे असां लाइ बाबा? जेको बि आहे जो छा आहे असां लाइ? मरिया त हुई त बि असां लाइ त गंज त हो ग़रीबनि खे अवामनि खे त भाईंदी हा न, अवामनि लाइ त भलो त कंदी असां लाइ। हींअर असां लाइ जेको बि भाषा चढ़े थो रुॻी पंहिंजो बि पेट भरे जीअं अटो महांगो, खंडु महांगी, हर शइ महांगी। असीं कमायूं 30 रुपया सुभाणे उहे बि असां जेके आहिनि अटो थी वियो आहे 60 रुपया किलो। हाणे साईं असांजी इहा ई त असांखे सरकार खे अपील आहे जे माना सम्झो जेको लेसन सिस्टम निकितो आहे त ज़मींदारी जेके माना पके वारा लेसन ठाहींदा इहा ख़तमु कयो। इहा महिरबानी करे असां वाज़ह चऊं त असांजो हीअ असांजो बुनियादी हक़ु आहे मलाहनि जो, महागीरनि जो हक़ु आहे। हीअ मलाह पके वारा मच्छी न मारींदा, वरी बि जेके किश्तनि वारा मलाह जेके आहिनि न महागीर उहो ई मच्छी मारींदा। हुननि जो जेको लेसन कढंदा उहो नाजाइज़ ई आहे। तव्हांजो चवणु आहे त जेके डंडुनि ते पंहिंजनि ज़मीनदार पंहिंजनि नालनि ते लेसन कढाए वरी उहो ई तव्हांखे ठीके में ॾियनि था या तव्हां खां मच्छी माराए। जेको ज़मीनदार आहिनि न उन्हनि पंहिंजा लेसन 10-15 कराए पंहिंजे मलाहनि जे हिकिड़ा पके जा मलाह आहिनि उन्हनि जे नाले ते माना सिस्टम लेसन कराए ऐं पोइ जेको त डंडुनि ते माना सम्झो उहो पंहिंजी ठेकेदारी पिया हलाइनि ऐं अधु जो अधु पिया वठनि। हाणे असीं ग़रीब माण्हू बचड़ेवाल किरां वञूं? वो मच्छी मारण वारा किस्तनि वारा त उहो त वीचारा रुली विया, उहो त दरबदर थी विया, उहो त छा कंदा वीचारा? नंढड़ा जंहिंमें सरकार असांजी सरज़मीन ते अचे ॾिसे त असां सां वेधन आहे या न आहे। असांजा डंडू डोरा ॾाढा खसियो, असांखे इज़त कयो, असीं जा ॾाढनि खे हिसापतियूं ॾियूं या असीं खाऊं। असां में उहो हाल कोन्हे। असांजा मर्दनि ते हक़दारी कयो, ज़ोरी ज़फ़त कयो, अध कटीन असांखे छा ॾियनि। उन्हनि जा फसल उहे बि खाइनि, असां ग़रीबनि सां बि ज़फ़त कनि। असांजो हक़ु आहे असां ते सरकार इमदादी ग़रीबनि ते करे त असांजा हक़ आज़ादु करे, असां सां न जाई ॾाढा न कनि। जिन जा फसल आहिनि जेके पके वारा सो ॾाढाई करे कूड़ा लेसण वठी ऐं पाण ज़फ़त था कनि, उहे पाण सरकार अचे उन्हनि जूं घर वारियूं कढी बचा उन्हनि सां असांखे गॾु हलाइनि जा उहे था मच्छी मारीनि जा असीं था। तव्हांजो चवण जो मतिलबु आहे जेके डंडुनि जा मालिक आहिनि या ज़मीन जा मालिक आहिनि उहे पंहिंजे नाले ते लेसन कढाए ऐं वरी ठीके ते ॾियनि था। हा माना